मिठी ज़िले जे तहलके कलोई ऐं आसपास जे इलाइक़नि में बरसातूं न पवण ऐं बेरोज़गारी वधण बाद शहर समेत भरपासे जे केतिरनि ई ॻोठनि जे माण्हुनि कोयले जूं भठियूं लॻाए छॾियूं आहिनि, जंहिंजे करे हिकु तरफ़ इलाइक़े में वणनि जी वाढी आम थी वई आहे त ॿिए तरफ़ वरी भठियुनि मां निकिरंदड़ धूं सबबि रहवासियुनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजणु शुरू थी वियूं आहिनि। हितां जे सियासी समाजी अॻुवाणनि इंतज़ाम खां मुतालबो कयो आहे त रिहाइशी आबादी वेझो कोयले जे हलंदड़ भठियुनि ख़िलाफ़ क़दम खणी रहवासियुनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। मोहम्मद हसन नोड़ियो, सिंध सुकार न्यूज़, कलोई।